रोहड़ी मुल्क जो अवाम बिलावल भुट्टो ज़रदारी ॾांहुं निहारे रहियो आहे। बिलावल भुट्टो ईंदो त मुफ़्त इलाज थींदो, पका घर मिलंदा ऐं रोज़गार आणींदो। सिंध में सैलाब ऐं बरसातुनि में मुतासिरनि जे लाइ 20 लख घर तामीर कया पिया वञनि। 1.5 लख घर तामीर थियण बाद मुतासिरनि में मुफ़्त विरहाया विया आहिनि। दिलि, जिगर, गुर्दनि, कैंसर समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज सिंध में मुफ़्त कयो पियो वञे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अॻूणो सूबाई वज़ीर बल्दियात सैयद नासिर हुसैन शाह रोहड़ी जे इलाइक़े अली वाहण जे मेहर हाउस में पीपी रहनुमा अली अनवर मेहर पारां मुनक़िद तक़रीब दौरान कयो। सैयद नासिर हुसैन शाह जो वधीक चवणो त सिंध में पीपल्स पार्टी रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी समेत पूरी लीडरशिप जो मक़सद अवाम जी ख़िदमत करणु आहे। जॾहिं त तक़रीब खे ख़िताब कंदे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह चयो त पीपल्स पार्टी अवाम खे वोट जो हक़ ॾियणु सेखारियो त जीअं अवाम बहितरीन अॻवान चूंडे सघो। पीपल्स पार्टी पारां बहितरीन इस्पतालूं, वॾियूं यूनिवर्सिटियूं ॾिनियूं वयूं त जीअं अवाम बहितरीन तालीम हासिल करे सघो। पीपल्स पार्टी जे अॻूणे MNA नौमान इस्लाम शेख ॿियनि तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त अली अनवर मेहर पारां आयल महिमाननि जी गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं सैयद ख़ुर्शीद अहमद शाह, सैयद नासिर हुसैन शाह, नौमान इस्लाम शेख, सैयद कुमेल हैदर शाह के सिंध जी सक़ाफ़त पटका पहिराया विया। हिन मौक़े ते पीपी रोहड़ी सिटी जे जनरल सेक्रेटरी अब्दुल ख़ालिक सोलंकी, इरफान दाऊद पोटो ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।